हदीस में आ जेको मुझे उम्मत जे आलिम जी ज़ियारत कंदो उनके रब उहो सवाब दींदो जण मां मुहम्मद अरबी जी ज़ियारत कई। नथा पहुची सघन नबी जी ज़ियारत करण, उहो वञी मुंहिंजी उम्मत जे आलिमन जी ज़ियारत करे। जेको नबी जी महफिल के हासिल करण पे चाहे पर वो नबी जी सोबत में नथो वेही सके न, उनके घुर्जे तो मुझे उम्मत जे आलिमन जी सोबत इख्तियार करे। हदीस पाक में आ, हदीस में था हदीस जने लफ्ज वठबो आ न पो पांजो लफ्ज बयान न कबो आ, पो जेको लिखियल आ वो बयान कबो आ। हदीस जे जने अखर अची वियो तो पांजी गाल खत्म, उहा ही बयान कबी जेका हदीस में लिखियल आ। नबी साईं जी हदीस में आ वो ज़मानो मुझी उम्मत ते ईंदो जो मानू मुझी उम्मत जे आलिमन का नफरत कंदा, पो जने नफरत कंदा रब उनन ते ब अज़ाब आणींदो। एक तो उनन जी रोज़ी मां बरकत कढी छॾींदो। भले पिया कमाइन ॾींहं रात कमाइन 20 कमाइन पूरत न थींदी, बरकत वही हले। ॿियो नबी साईं फरमायो ॿियो अज़ाब जने उम्मत सां नफरत कंदा त ॿियो अज़ाब इहो ईंदन जो रब उनन खे कलमे सां मौत कोन ॾींदो, बिना कलमे जे बिना ईमान जे माण्हू मरंदा। सब जो अल्लाह पनाह ॾे। आलिमन जो कदर करियो, आलिमन सां सोबत इख्तियार करियो, आलिमन सां मोहब्बत करियो, आलिमन जे ॿुधायल तरीके ते हलो। आलिम उम्मत जी रहनुमाई जे लाइ हूंदा आहिनि। अगर को पंहिंजी पटड़ी तां लही वियो त बाज़ू मां पकड़े पटड़ी ते हलाइण वारा इहे उम्मत जा आलिम अथव जेके दीन पेश कंदा आहिनि। तो इंशाअल्लाह आलिमन जो खूब इकराम कबो ऐं आलिमन जी सोहबत ऐं उन सां मोहब्बत रखबी। आलिमन जी जमायत जो साथ दियो। जमीयत उलमा इस्लाम अहलुल्लाह आलिमन जी जमायत जे कादियानिन जे नक में दम कयो आ, यहूदियत जे निजाम के तोड़ियो आ, मुल्क जे आइन जो तहफ़्फ़ुज़ कयो आ। आइन में लिखरायो हो आलिमन, जमीयत जे आलिमन मुफ्ती महमूद भुट्टे साहब के लिखरायो हो तो लिख असा लिखो था तो सही कर। मुफ्ती महमूद जमीयत उलमा इस्लाम जे अमीर साहब का लिखियो तो कादियानी खत्म नबूवत जी जात अक़दस जा दुश्मनन, ये नबी जी जात जा, नबी जी शरीयत जा, नबी जी नबूवत जा जाती दुश्मनन। इन्हीं जे करे उनन जी तबलीग ते, उनन जी मस्जिद ते, उनन जे मदरसन ते ऐं उनन जी निशिस्त ते, उनन जी बर्खास्त ते, उनन जे शाये ते मुकम्मल पाबंदी लगाई वेंदी। लेकिन कादियानन भी हली 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 ज़मानो गुजारे नेठ वो जो आलिमन सियासी आलिमन कादियानन के एकड़ी ज़रब ऐं धक्कायो हो न, वो सदिन ताईं पचाईंदा रहंदा लेकिन पचाए न सघंदा। वडो धक्कायो आलिमन कादियानन के। या चोट जेका आइन में लिखराई वई याद कंदा, अज ताईं कादियानी रेडियो कंदा त सियासी आलिमन सियासी इनन सियासी आलिमन कादियानन के दस्यो हो। मुल्क जे आइन में काफर करार इनन सियासी आलिमन इनन के ॾियारियो हो। अज भी जे करे कानून जी बाला दस्ती जे लाइ कुरान जो कानून असेंबलिन मां पास थींदो त ये सियासी आलिम आणींदा। इन सियासत जे गंदे रंग के खत्म करे उते नूर भरण वारा ये आलिम थव। मानू जने चोर ऐं धाड़ेलन ऐं जानवरन वारी जिंदगी गुजारींदा इस्लाह जे लाइ आलिम थव। हर मैदान के आलिमन अकेलो नाए छड़ियो, मेहनत कई आ। अरे मानू चवंदा मुल्लन हीअं कयो, खबरदार ये मुल्ला न हुजन तो मुसलमान न हुजिया। तुझे कन में बांग ॾियण वारा ये मुल्ला मरी वेंदई तो गुस्ल ये मुल्ला ॾींदई, निमाज मुल्ला पढ़ंदई, सभिनी माण्हुनि खे प्यारे जनाज़े निमाज में सुलूट ये मुल्ला कंदई तुंहिंजे ईमान जे करे। ईमान जी इस्लाह ये मुल्ला तोखे कराईंदा। इन जे करे इन पंहिंजी पाड़ मज़बूत करियो। ये मुल्ला अथव तव्हांजे ईमान जी पाड़। पंहिंजी पाड़ मज़बूत हूंदई, बीठो हूंदे तूफान केतिरा बि लॻनि। जे पंहिंजे पाड़ जे खिलाफ थी वई त फेकोड़ो कंदो, क्याड़ी के पट में लॻंदई। इन जे करे आलिमन जो कदुर कजे। चो इंशाअल्लाह आलिमन जो कदुर कबो, हक जे आलिमन जो साथ ॾिबो। जेको दीनी खिदमत करे उन सां भरपूर मोहब्बत कबी। जंहिं दर दर ते घर घर दीन पहुचायो आहे उन्हनि सां अखियुनि सां मोहब्बत, उन्हनि जी दिलनि सां मोहब्बत, उन्हनि जे जिस्मो जान ऐं औकात सां मोहब्बत रखबी। हर मैदान ते आलिमन जो साथ ॾिबो। चो इंशाअल्लाह साथ ॾिबो।